नादरीन एम खबर है बडाणी मावा सा शेयर कंदा हलूं त बडाणी वेझो ॻोठ रहे सैफल भुट्टो छताणी में बिजली जी तार के ओचितो बाह लगण सबब 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। इन वाल सां टेलीफोन लाइन ते मौजूद है बडाणी मां केहरदीन भुट्टो। जी केहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी वेझो ॻोठ आहे रैसैफल छताणी भुट्टो में जिते बिजली जी तार के ओचितो बाह लगण सबब भुट्टा बिरादरी जे पोरियतन अब्दुल लतीफ़ भुट्टो, मोहम्मद इसाक भुट्टो जे घरनि समेत 5 घर सड़ी राख थी विया आहिनि। जॾहिं त घरनि में अंदर पयल क़ीमती सामान खटूं हंध बिस्तरा ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान सड़ी राख थी वियो आहे। ॻोठणनि पंहिंजी मदद पाण तहत बाह ते कंट्रोल करे ॿियनि घरनि खे वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो आहे। उन मौक़े ते अब्दुल लतीफ़ भुट्टो, मोहम्मद इसाक भुट्टो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असीं ग़रीब पोरियत आहियूं, असीं हारपो करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। बिजली जी तार के ओचितो बाह लगण करे घरनि खे बाह वकोड़े वई, जंहिं सबबु असांजो काफ़ी सामान सड़ी राख थी वियो आहे। असीं आला अख़्तरनि खां मुतालबो कयूं था त असांजी वाहुर कई वञे। जी वॾी महिरबानी केहरदीन भुट्टो तफ़सील खां आगाह करण लाइ।